तुझा मूं ते थोरा के थोरा त नाहिन हयाती जे हूंदी त मन लाहिबा पया हयाती जे हूंदी त मन लाहिबा पया जे ताकत ॾिनी रब त लाहे छॾींदुसि जे लाहे न सघबा त मन ॻाइबा पया जे लाहे न सघबा त मन ॻाइबा पया। अस्सलाम वालेकुम अमा सभिनी खे धरती जो जमालो वावा जमालो में हैदर कादरी भलीकार चवे थो। केरु आहे अॼु जेको असांजो सभ खां पहिरियों कॉलर हूंदो ऐं असांजे हिन सेगमेंट में शामिल थींदो जंहिंजो नालो आहे शौकिया सिंगर। शौकिया सिंगर सेगमेंट में काफ़ी दोस्त असांखे ज्वाइन करणु चाहींदा आहिनि पर तक़रीबन असां कॉल्स कुझु वठी सघंदा आहियूं जंहिंमें 4-5 कॉल्स हूंदियूं आहिनि ऐं खोड़ सारा माण्हू असांखे चाहींदा आहिनि त हिन में हिसो वठूं। उनजी ख़बर तॾहिं पवंदी आहे आख़िरी प्रोग्राम ताईं कोई अहिड़ी कॉल ईंदी आहे जेको चवंदो आहे त मुंहिंजो शौक़ु आहे त माना मां शौकिया सिंगर में अचां पर उन्हनि जी कॉल न लॻंदी आहे। इन जे करे फर्स्ट स्टार्ट थियो आहे शो। तव्हां सभिनि मां जेके बि दोस्त रहिजी चुका आहियो ऐं काफ़ी टाइम खां हिन शो में हिसो न वठी सघिया आहियो स्पेशली शौकिया सिंगर सेगमेंट में त उहे दोस्त डेफिनेटली असांजी हिन शो खे असांजे शो खे ॾिसी करे जल्दी जो जल्दी जेतिरो जल्दी कॉल कंदो उनजी पहिरीं कॉल शामिल थींदी शौकिया सिंगर सेगमेंट में ऐं जेको विन कंदो आहे उनखे धरती टीवी जे तरफ़ां गिफ्ट मिलंदो आहे। त भई ॾिसूं था केरु आहे लाइन ते। अॼु पहिरीं कॉल असांजी शो में कहिड़े शहर खां आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी हिना बाबन कराची से। नालो हिना बाबन। हिना बाबन कराची खां। कीअं आहियो हिना बाबन? ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु गाइडन जी दुआऊं। तव्हां ठीकु आहियो भाऊ? फर्स्ट क्लास अदी माशाल्लाह। तव्हां अॻु में बि शायदि कॉल कई हुई हिना बाबन जे नाले सां मूंखे यादि अची वियो। जी जी बिल्कुलु अदा उहो लाइ कहिड़ो सेगमेंट हुयो? अदा तव्हां शेरनि जो कयो न मां सिंगिंग में कई। अच्छा सिंगिंग कई। ठीकु आहे। हिन वक़्तु शौकिया सिंगर में तव्हांजी पहिरीं कॉल लॻी आहे। कहिड़ो हिना बाबन असांखे कलाम ॿुधाईंदी? बस कोशिश कयूं दादा। ठीकु आहे कोशिश कयो। जी हज़ार माण्हू हज़ार मेणा मिलन था मूंखे पवन खां सहणा हाल दिल जो मां कीअं ॿुधायां रही तो मूंखां परे ओ सुहिणा। बेहतरीन हज़ार माण्हू हज़ार मेणा पवन था मूंखे सहणा। हज़ार माण्हू हज़ार मेणा पवन था मूंखे मिठा सहणा। शायदि ईअं ई शाइरी आहे। ॾाढो सुठो कलाम आहे। ऐं हिना बाबन कराची खां असांखे कॉल कई। पहिरीं कॉलर असांजी हिना बाबन हुई ऐं ॾिसूं था त ॿियो कॉलर केरु आहे कहिड़ो शहर आहे जेको अॼु असांजे शो में हिसो वठंदो ऐं फौरन पंहिंजो कलाम ॿुधाईंदो ऐं ख़ासि करे पंहिंजे सुरनि जो तारुफ़ असांजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू पूरी दुनिया में कराईंदो। सो ॾिसूं था हिन वक़्तु ख़बर पइजी वेंदी त केरु आहे पर इन सां गॾोगॾु अॼु दिलि चवे थी त पाण बि खोड़ सारा गाना ॻायूं छो त असांखे बि रोज़ु सिखण जो मौक़ो मिलंदो आहे हिन प्रोग्राम में। इन जे करे जेतिरो जल्दी थी सघे दोस्त उहे कॉल कनि पर जेकॾहिं नथा कनि त का ॻाल्हि कोन्हे असां पाण कलाम ॻाईंदासीं। वारनि मां वराए चेहरो तो चंड जियां कढियो वारनि मां वराए चेहरो तो चंड जियां कढियो को ख्याल कोन कयो तो को ख्याल कोन कयो तो तके जो अंदर वढियो तके जो अंदर वढियो वारनि मां वराए चेहरो तो चंड जियां कढियो जी। शौकिया सिंगर सेगमेंट में असां वटि हिकिड़ी कॉल अची चुकी आहे ऐं सेकंड कॉल ॾिसूं था कहिड़े शहर खां आहे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम साईं तालिब हुसैन ॾियारी को शाहपुर चाकर खां तालिब साईं शाहपुर चाकर खां तालिब साहब कीअं आहियो? शाहपुर चाकर ठीकु आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजी सॼी टीम ख़ुशि आहे हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो? दुआ 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 साईं तव्हांजी तालिब साहब कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? साईं कलाम आहे जी। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां घणनि जे हथनि मां किरी थाम पवंदा घणनि जा तयारो छिॼी हाव पवंदा पत्थर जूं दिलियूं बे ओ पत्थर जूं दिलियूं बे रुआरे वेंदासीं ओ जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बे ओ घणनि खे असां जी वाह। बे बहितरीन 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 तमामु सुठो तव्हां गानो सुठे अंदाज़ में ॿुधायो आहे। तमामु बहितरीन ही कलाम हुयो। कंहिं दौर में जॾहिं मां मूंखे यादि अची वियो हिन जॾहिं दोस्त तालिब साहब इहो कलाम ॻाइणु शुरू कयो त मूंखे पंहिंजो प्राइमरी स्कूल यादि अची वियो। जॾहिं मां स्कूल में पढ़ंदो हुयुमि त उते उन टाइम इहो गानो हलंदो हुयो ऐं ख़ासि करे असांजो हिकिड़ो क्लासमेट हूंदो हुयो उहो इहो गानो ॿुधाईंदो हुयो ऐं असांजे हिकिड़े टीचर खे जॾहिं मोकल जो टाइम थींदो हो त हुनखे वणंदो हुयो कलाम ऐं उन स्टूडेंट खे उहा रिक्वेस्ट कंदो हुयो ऐं उहो स्टूडेंट जॾहिं ॿुधाईंदो मुख़्तियार नाले असांजो हिकिड़ो क्लासमेट हूंदो उहो इहो कलाम ॻाईंदो जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि ओ घणनि खे असां बि। मां इहो सुठो नथो ॻाए सघां छो त हर माण्हू हर गानो नथो ॻाए सघे ऐं इन जे करे जीअं असांजे तालिब साहिबु सुठो कलाम ॿुधायो बहितरीनु भाउ। ॿ कॉल्स असांखे अची चुकियूं आहिनि हिकु हिना बाबन कराची खां ऐं ॿियो तालिब शाहपुर चाकर खां कॉल करे चुका आहिनि यानी की ॿ असां वटि कॉलर आया आहिनि। शौक़िया सिंगर सेगमेंट में टियों मां पाण ॻायो आहे। ओके मां मुक़ाबले खां आउट आहियां पर का ॻाल्हि कोन्हे का ॻायां त थो न। सो अञा असांखे खोड़ सारियूं कॉलूं अचणियूं आहिनि हिन वक़्तु ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर कीअं आहियो? फर्स्ट क्लास साईं तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? जी जी सर अदनान पियो ॻाल्हायां नवाबशाह खां। अदनान नवाबशाह खां भाउ कीअं आहियो? जी जी ख़ैर तव्हां ॿुधायो? फर्स्ट क्लास। असां सेट लॻा पिया आहियूं तॾहिं त पंहिंजे शो में बीठा आहियूं मौजूदु। जी जी सर हिन वक़्तु यकीनन तव्हां प्रोग्राम ॾिठो हूंदो ऐं ॿ कॉलर्स जेके ॻाए चुका आहिनि तव्हां उन्हनि जो बि आवाज़ु ॿुधो हूंदो। जी जी ॿुधो। त हाणे टियों कॉलर तव्हां आहियो। तव्हां छा था ॿुधायो? जी सर शाम जो ही पहर नाव सां जे कयो शाम जो ही पहर ओ कुझु तई था कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर ओ रंग चोले आवाज ते जेकी चिटल ओ रंग चोले आवाज ते जेकी चिटल डंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो डंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो ओ कुझु ताईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो। ओके अदनान भाई ओके 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 सुठो पर किथे किथे थोरो डिसबैलेंस थियो पिया जेका ओ जेका आहे न ओ कुझु त इहा थोरी ताईं डिसबैलेंस थिए पई इन ते थोरो कंट्रोल कजो। ॾाढो सुठो कलाम हुयो ऐं इहो आहे बि ॾाढो भलो कलाम पर हिनखे थोरो अञा अदायगी ख़ूबसूरत करण जी कोशिशि कयो। शाम जो ही पहर नाव असांजे कयो हीअ ॾाढी हिकिड़ी रिक्वेस्ट वारे अंदाज़ में हीअ कलाम ॻायो वियो आहे। ॾाढो ख़ूबसूरत जंहिं बि ॻायो आहे ॾाढो बहितरीनु ॻायो आहे। ख़ासि करे बरकत भट्ट साहब जो इहो कलाम आहे उहो जॾहिं ॻाईंदो आहे त लाजवाब हूंदो आहे। सो माशाल्लाह 3 कॉल्स थी चुकियूं आहिनि हिना बाबन तालिब अदनान।
अञा ॾिसूं था त भाई कहिड़ो शहर आहे, कहिड़े शहर खां असांजा दोस्त कॉलर कॉल कंदा ऐं जल्दी जल्दी में कॉल करे पंहिंजो हिसो शामिलु कयो ऐं पंहिंजो फन जेको आहे स्पेशली जेको ॻाइण जे हवाले सां, गायकी जे हवाले सां के गॉड गिफ्टेड आवाज़ हूंदा आहिनि, यानी की उहे न करे उस्ताद वटि विया आहिनि, न करे हारमोनियम ते वेठा आहिनि, न ई उन्हनि खे ढोलक जी ख़बर आहे त कॾहिं कीअं केरु वॼाईंदो आहे त उन सां कीअं ॻाइबो आहे, पर गॉड गिफ्टेड जेको वॉइस हूंदो आहे, जेको आवाज़ हूंदो आहे, उन में कुदरती रिदम बि हूंदो आहे ऐं सुर बि हूंदो आहे, लय बि हूंदी आहे, गुर बि हूंदो आहे, एवरीथिंग जेको कुझु बि हिन फ़नून लतीफ़ा ख़ासि करे स्पेशली सिंगिंग जी दुनिया सां जेका शइ वाबस्ता हूंदी आहे उहे गॉड गिफ्टेड वॉइस में मौजूदु हूंदो आहे। सो अञा उन गॉड गिफ्टेड आवाज़ जी ज़रूरत आहे। ॾिसूं था त अॼु केरु असांखे किथां खां कीअं कहिड़े वक़्तु ऐं छा थो ॿुधाए। सो अञा जेकॾहिं उस्ताद अयूब गाद साहब जेको मूं कलाम तव्हांखे स्टार्ट में ॿुधायो उनजी जेकॾहिं हिकिड़ो मिसरो तव्हांजे नाव कजे त ॾाढो सुठो लॻंदो, पर असांजो जेको माइक आहे ही ऑन थींदो। सारे फलक ते लाली तुंहिंजे गलनि जी आहे, 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 या दिल के जिए जो दिलबर हो, या दिल के जिए जो दिलबर तो खून अॼु कयो आहे, तो खून अॼु कयो आहे, वारनि मां वराए चेहरो तो चंड जियां कढियो आहे, वारनि मां वराए चेहरो तो चंड जियां कढियो आहे, को ख़्याल कोन कयो तो, को ख़्याल कोन कयो तो त कंहिंजो अंदर वढियो आहे, त कंहिंजो अंदर वढियो आहे, वारनि मां वराए चेहरो तो चंड जियां कढियो आहे। जी, वारनि मां वराए चेहरो तो चंड जियां कढियो आहे, को ख़्याल कोन कयो तो त कंहिंजो अंदर वढियो आहे। उस्ताद अयूब गाद साहब जी हीअ शाइरी आहे ऐं माशाअल्लाह असांजो अयूब गाद साहब तमामु बहितरीन पोइट, तमामु सुठो डायरेक्टर ऐं तमामु सुठो मतिलबु मां उस्ताद अयूब गाद जे फ़न ते मुंझी पवंदो आहियां उन्हनि खे बयानु करणु। इहो एॾो ॾुखियो आहे अयूब गाद साहब खे बयानु करणु चंद लाइन्स में, छो त हर मतिलबु मल्टाई डायनामिक पर्सनैलिटी आहिनि अयूब गाद साहब, जिन जो ही कलाम हुयो वारनि मां वराए चेहरो, ऐं खोड़ सारा उन्हनि गाना ॿिया बि लिखिया आहिनि ऐं काफ़ी ड्रामा डायरेक्टर आहिनि ऐं काफ़ी माशाअल्लाह पेंटिंग बि एॾी ज़बरदस्त उस्ताद अयूब गाद साहब कंदा आहिनि। सो ही उन्हनि जो कलाम दिलि चवंदी आहे बार बार मां इहो जूगर छो जो मुंहिंजो इहो फेवरेट कलाम आहे। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शफीक अहमद भान सैदाबाद। शफीक अहमद भान सईदाबाद। जी भाउ कीअं आहियो? सलाह एहसान, तव्हां ॿुधायो? फर्स्ट क्लास। छा था ॿुधायो अॼु भला? बाज़ उस्ताद मंज़ूर सखिरानी गानो असां ॿुधायो। जी भाउ ॿुधायो। दोस्त कयासी दिलदारी लायो, दोस्त कयासी दिलदारी लाए, कन था दिल आज़ारी, कंध झुकियो जिन कदमन लायो, कंध झुकियो जिन कदमन लाए, कन था दिल आज़ारी, दोस्त कयासी दिलदारी लायो, दोस्त कयासी दिलदारी लाए, कन था दिल आज़ारी। दोस्त कयासी दिलदारी लैला, दोस्त कयासी दिलदारी ले, कन था दिल आज़ारी। शायद ख़ूबसूरत कलाम आयो ऐं इनखे जेको जेॾो सुठे तरीक़े सां ॻाइण जी कोशिशि कंदो
उहो ओॾो। ख़ैर तव्हां ऐं मां सिंगर त न आहियूं, पर जेकर अञा इनखे कोई सिंगर ॻाए त छा त कमाल जो इहो कलाम आहे ऐं ख़ूबसूरत इहा पोइट्री आहे। स्पेशली मंज़ूर सखियानी साहब जॾहिं हिनखे ॻाईंदो आहे त कमाल ई ॻाईंदो आहे। सो ॾाढो सुठो भाउ शफ़ीक अहमद भाण सईदाबाद खां, अदनान नवाब शाह खां, तालिब शाहपुर चाकर ऐं हिना बाबन कराची खां कॉल कई आहे। 4 असां वटि कॉलर मौजूदु आहिनि जिन पार्टिसिपेट कयो आहे असांजे शौक़िया सिंगर सेगमेंट में। अञा जेकॾहिं का हिकिड़ी कॉल अचे त असां अटेंड करे सघूं था। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो वदी? जी सर मां ठीकु आहियां, तव्हां कीअं हा, नालो तव्हांजो? शुमाइला हिंगोरजा। शुमाइला, कीअं आहियो शुमाइला? ठीकु आहियो हिंगोर जा? मां माशाल्लाह तव्हां असांजा रेगुलर कॉलर आहियो। जी सर। जी, 4 कॉलर्स अची चुका आहिनि ऐं अवां उन्हनि जो आवाज़ बि ॿुधो हूंदो। तव्हां अॼु कहिड़ो कलाम ॿुधायो था? छो त हिन वक़्तु हिकिड़ो त ॾाढो सुठो कलाम ॻाए चुको आहे असांजो कॉलर, पर अञा उनखे बीट करण जे लाइ तव्हां आहियो लास्ट। जेकॾहिं तव्हां शुमाइला सुठे तरीक़े सां कलाम ॿुधायो थियूं त तव्हां उनखे बीट करे विन करे सघो थियूं। छा थियूं सम्झो? ॿुधाए वेंदो सुठो कलाम अॼु? जी जी सर। जी। अखियूं रहन थियूं आतियूं दिल बेकरार हिन दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार हिन दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार अखियूं रहन थियूं आतियूं दिल बेकरार हिन दर्द जी दवा बस तुंहिंजो दीदार। जी सर। ॾाढो सुठो शुमाइला, ॾाढो सुठो तव्हां गानो ॻायो आहे ऐं तव्हांजो मुक़ाबिलो बिल्कुलु थियो आहे। असांजो हिकिड़ो कॉलर आहे जंहिं कॉल कई आहे, जंहिं कलाम ॿुधायो आहे ऐं तव्हांजो उन सां मुक़ाबिलो थियो आहे। पोइ हाणे ॾिसूं था त केरु आहे विनर ऐं कंहिं ॾे अचे थो गिफ्ट। सो ॾाढो मरहलो थोरो ॾुखियो आहे छो त अवां बि सुठो गानो ॿुधायो आहे ऐं हिकिड़ो ॿियो कॉलर आहे उन बि सुठो गानो ॿुधायो आहे। यानी कि हिन वक़्तु थोरो जेकॾहिं फ़ैसिलो कजे ऐं सुठे तरीक़े सां कजे त पोइ अॼु जो जेको विनर आहे जंहिं जे घर ताईं गिफ्ट वेंदो धरती टेलीविजन जो, तालिब शाहपुर चाकर। ऐं सेकंड पोज़ीशन जेका आहे उहा आहे शुमाइला हिंगोर जा। तव्हां अञा जेकॾहिं थोरो इन जो मिसरो ॿुधायो आहे त तव्हां ॾाढो सुठो थी सघे पियो ऐं बहितर थी सघे पियो, पर तव्हां ॾाढो भलो गानो ॿुधायो आहे। न तव्हांजो को एतिरो सुरनि में बि कचा पका न हुयो। ख़ैर हाणे मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन आहे, पर ॾाढो सुठो आहे। हिन खां अॻु में जंहिं दोस्त कलाम ॿुधायो जॾहिं हिन दुनिया मां उन जी पुख़्तगी हुई। सो ब्रेक जो वक़्तु आहे। मोटी थो चाहियां काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। अल्फ़ाबेट सेगमेंट में भली कार चवंदुसि पंहिंजे नाज़रीन खे जेके ख़ासि करे पंहिंजी क़ाबिलियत हिन सेगमेंट में ॾेखारे करे हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कंदा आहिनि। जीअं कल्ह असांजे हिन सेगमेंट में हिकु अहिड़े दोस्त बहितरीनु रिकॉर्ड क़ाइमु कयो। 20 सेकंड्स में हुन 40 खां मथे हुन नाला खयां, यानी कि हिकिड़े अखर मां हुन 40 नाला ठाहिया। 20 सेकंड्स टाइम हूंदो आहे। ऐं सभिनी खे ख़बर आहे जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे त उहे सम्झी वञनि त हीअ अल्फ़ाबेट सेगमेंट जेको असां खेॾंदा आहियूं, हिकिड़े अखर चूज़ कंदा आहियूं ऐं तव्हांखे उहो ॾींदा आहियूं ऐं तव्हां उन 20 सेकंड्स में उन अखर मां
जेतिरा लफ़्ज़ तेज़ी सां बयानु करे सघंदा आहियो उहो तव्हांजो रिकॉर्ड ठहंदो आहे। असां सां अॼु ॾिसां थो त कहिड़े शहर मां केरु केरु असांखे जो लाइन ते ईंदो ऐं जल्दी जल्दी में हिन सेगमेंट में तकड़ में ख़ूबसूरत तरीक़े सां बहितरीनु नाला खणी ऐं हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कंदो या रिकॉर्ड टोड़ींदो जेके अॻु में रिकॉर्ड आहिनि या नओं ठाहींदो या ज़ारा टोड़ींदो त नओं ठहंदो न रिकॉर्ड या उन खां बि घटि ईंदो। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। थोरो टेलीविजन खां भाउ सफ़ा परते थियो, म्यूट करे छॾियो। जी सर। नालो ॿुधायो पंहिंजो। महबूब अली जरदारी। सॉरी, महबूब अली जरदारी। महबूब अली जरदारी। जी भाई। हाणे तव्हां टीवी खां परे नथा थियो न ज़रदारी साहिब, पोइ कीअं थींदो कमु? जी जी सर हाणे परे आहियो दादा। न आहियो न परे। जी जी। हा हाणे परे आहियो। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? कहिड़े शहर खां कॉल कई आहे? दरगाह सखी जाम दातार। दरगाह सखी जाम दातार। माशाअल्लाह। शहर ई इहो आहे या ज़िलो कहिड़ो आहे? शहर जाम साहब आहे। दरगाह सखी जाम दातार आहे पासे में सर उनजी दरगाह आहे। ठीकु आहे भाउ। सभ खां पहिरियां अॼु तव्हां हिन सेगमेंट में कॉल कई आहे ऐं ही अल्फ़ाबेट सेगमेंट तव्हांजे साम्हूं हिन वक़्तु ही कुझु अखर आहिनि। उन्हनि अखरनि मां थी सघे कुझु अखर मुंहिंजे हथ में बि आहिनि। ठीकु आहे, मां कहिड़े वक़्तु किथां बि अखर ॾेई सघां थो त सभ खां पहिरियां जेको अखर आहे अव्हां जे लाइ उहो आहे नून। नून। ही नून अखर साईं, ही नून अखर आहे। हाणे 20 सेकंड तव्हांजो टाइम स्टार्ट थींदो ऐं अव्हां खे जल्दी जल्दी में जेतिरा नून सां नाला ठाहे सघो था ठाहियो। ठीकु आहे, त भई स्टार्ट कयूं था। 1 2 3 गो। नाला छा ठाहिणा सर? साईं जी बस शायदि तव्हां हिन सेगमेंट मां वाक़ुफ़ ई न आहियो, इन जे करे थोरो हिकु दफ़ो वरी मूंखे ॿुधाइणो पवंदो। हे नून अखर आहे। ठीकु आहे भाउ। हाणे मां 3 ॻणींदुमि, तव्हांखे नाला खणणा आहिनि मुख़्तलिफ़। नून सां जेके बि नाला जेतिरा खणी सघंदव उहो तव्हांजो स्कोर हूंदो। ठीकु आहे, 1 2 3 स्टार्ट। नज़र, नज़ीर, 2 नवीद, 3 सुठो स्कोर कयो अथव। गंज आहे, 3 बि सही आहे, 3 बि सही आहे। गंज आहे, मुक़ाबले लाइ त आहे। थैंक यू सो मच भाउ। महबूब अली जरदारी साहब असांखे कॉल कई ऐं शायदि फर्स्ट कॉलर हुया, फर्स्ट टाइम उन्हनि कॉल कई जो हू थोरो सम्झी न सघिया असांजो ही जेको सेगमेंट जो फॉर्मेट सम्झी न सघिया, इन जे करे शायदि उन्हनि खे थोरो प्रॉब्लम थियो। का ॻाल्हि कोन्हे का। 3 हिननि नाला खयां आहिनि महबूब अली जरदारी साहब जिन खे अखर सां ॾिनोसीं नून। उन नून अखर मां हिननि सिर्फ़ु 3 नाला खणी सघिया आहिनि। अञा ॾिसूं था त अहिड़ो कॉलर जेको स्पीड में एतिरा नाला खणे जो असांखे ई हैरान ऐं परेशान करे छॾे। वाह वाह। ऐं कलो को बि रिकॉर्ड तोड़े। त अञा असांखे उन कॉल जो इंतज़ारु आहे, उन कॉलर जो इंतज़ारु आहे जेको वण ई वॼाए छॾे। इहो थींदो आहे न बाबा, वण ई वॼाए छॾियईं, अहिड़ो कमाल कयईं। हाणे इहो फ़लसफ़ो मूंखे अञा ताईं सम्झ में न आयो त वण वॼी कीअं विया। माना वण वॼाए छॾियईं, इहो पुछंदुसि त इहो हाणे मूंखे यादि आयो आहे। इहो तव्हां बि पुछिजो कंहिंखां त इहो हिकिड़ो पहाको आहे, वण ई वॼाए छॾियईं। सो अहिड़ो हिन वक़्तु असांखे कॉलर खपे जेको वण ई वॼाए छॾे। अञा तक़रीबन हिन सेगमेंट में जीअं मां कल्ह बि तव्हांखे ॿुधायो त शिकारपुर जा माण्हू ॾाढा तेज़ आहिनि, पर बाबा सिंध जो असांजो कहिड़ो बि शहर आहे न उहो फास्ट आहे। उहो फास्ट इन जे करे आहे जो कुझु कॉलर्स असां वटि जेके कॉल्स कनि था न, शामिलु थियनि था, उन्हनि जे टैलेंट मां मूंखे लॻंदो आहे। अञा त खोड़ सारनि जा नंबर लॻंदा न आहिनि। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, पंहिंजो गुड नेम ॿुधायो। ममताज सखर खां। ममताज सखर। ठीकु आहे, तव्हांखे हिन वक़्तु हिकिड़ो अखर मां ॾियां पियो ऐं उन अखर तव्हांखे त ख़बर आहे न सेगमेंट जी? हा हा। ठीकु आहे, तव्हांखे ख़बर आहे त अखर आहे तव्हांजे लाइ जीम। जीम। हा। जीम अखर आहे। 3 काउंट कंदुसि, उन खां पोइ तव्हांजो टाइम स्टार्ट थींदो। 1 2 3। जीम सां जहाज़, 1 जमालो, 2 झिरकी, 3
खिड़की जमालो जावेद 4 चार जी मसाव टाइम अप थी वियो माशाल्लाह महबूब अली ज़रदारी खे त तव्हां मारे पियो वधी 4 सखर मुमताज़ सखर खां कॉल कई 4 नाला तव्हां खणी सघिया ॾिसो मां कल्ह बि चवां पियो इहा एॾी मुश्किल गेम आहे तक़रीबन जेके कल्ह असां वटि कॉलर हुया उहे एॾा त फास्ट कॉलर हुया जो घटि में घटि जेको स्कोर करे पियो उहो 20 खां मथे पियो करे यानी कि 25 30 28 त इहो ईअं सम्झो 20 त ॼण कंपलसरी हुयो सो हिन वक़्तु अॼु ॾिसो 3 ऐं 4 यानी कि को स्कोर ई न थियो आहे अॼु मूंखे नथो लॻे त माना पुराणा रिकॉर्ड बि के टुटंदा अॼु जेकॾहिं कोई 10 या 15 बि चई वियो त बि वॾी ॻाल्हि आहे पर का ख़बर कोन्हे का कहिड़े बि वक़्तु असांखे उहा कॉल अची सघे थी उहो कॉलर असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थी सघे थो जेको असांखे ई हैरान करे सघे थो त भई ईअं असां सोचूं था त ग़लति आहे यानी कि असां जेसि ताईं ही फाइनल असां नथा कयूं हिन सेगमेंट खे तेसि ताईं असां राय क़ाइमु नथा करे सघूं छो त ईअं बग़ैर सोचे बग़ैर ॾिठे जी राय क़ाइमु करण बि सुठी ॻाल्हि न हूंदी आहे छो त अञा असां वटि उहे कॉलर आयो न आहे ऐं असां अॻ में राय क़ाइमु करे छॾियूं त न अॼु हेतिरो स्कोर थींदो न बाबा कुझु बि थी सघे थो सो ॾिसूं था त अॼु छा थिए थो ऐं केरु कमाल करे थो सो जेकॾहिं असांखे मुख़्तलिफ़ कॉल अचनि पियूं ॾिसूं था हिन वक़्तु लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अस्सलाम कीअं आहियो वधी ठीक अदा तव्हां ॿुधायो हुशियार तबियत सही आहे फर्स्ट क्लास तबियत आहे तव्हां ॿुधायो नालो केरु ॿुधायो पिया था? पंहिंजो नालो ॿुधायो नरगिस चांडियो कराची मां नरगिस जी अदा पहिरियां बि विन करे हा चुका हा आहियूं नरगिस चांडियो कराची खां जी अदा ओके 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 नरगिस अॻ में ही तव्हां सेगमेंट खेॾियो आहे बिल्कुलु अदा विन बि कयो आहे 39 नाला असां अदा मंठार त ॿुधाया हुयासीं सऊदी वारे ज़बरदस्त पर तव्हांजो रिकॉर्ड कल्ह टुटी पियो बिल्कुलु अदा ॾिठोसीं तव्हांजो रिकॉर्ड कल्ह टुटी पियो आहे ऐं मूंखे न पियो लॻे त पर तव्हांजो कोई रिकॉर्ड टोड़ींदो पर कल्ह तव्हांजो रिकॉर्ड टुटी पियो अदी हाणे हिन वक़्तु अव्हांजे जे लाइ मूं अखर चूज़ कयो आहे जी अदा थे थेलो थेलो अदा प्लीज चेंज कयो हिनखे न अदी छा आहे जो तव्हां एॾा फास्ट मतिलबु तव्हांजो एॾो ज़हन तेज़ आहे ख़बर पवंदी हाणे तव्हांजी त थोरो मतिलबु चेंज हूंदो त ख़बर पवंदी न त साॻा लफ़्ज़नि ते तव्हांजी प्रैक्टिस ठही वई आहे पोइ वरी मज़ो न थींदो हिन वक़्तु अदी नरगिस चांडियो असां सां कराची खां कॉल कई आहे लाइन ते आहे थेलो जेको मां तव्हांखे ॾिनो आहे इन तां ई खेॾणो आहे तॾहिं ख़बर पवंदी त कुझु कॉम्पिटिशन थींदो मज़ो ईंदो त तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो 1 2 3 गो अदा थेलो नथो अचे ॿियो साल जो अदा आदि हाणे पोइ छा कजे हाणे त तव्हां इहो ॾिसो Please दादा, इहो हिकिड़ो रूल chance ॾियो। न उसूल हाणे ॾिसो मां साॻा रिपीट थी विया बार उहे ई नाला उन सां प्रैक्टिस ठही वई हुई सो इहो हाणे तव्हां मतिलबु सही नथा कयो थेले सां ॿुधाइणा आयो थेले सां हाणे वराए था स्टार्ट कयूं 1 2 3 स्टार्ट थरपारकर थेलो थूम थाम छंब थर्मामीटर थ्रेशर सूली थरणी थाईलैंड थदो थेबो थाल थाबो थोबी थाप थादल थपरी थ्रेशर थर्मामीटर थर थाणगुला खान थाइजा थकावन थोरो थोराइतो थर्मास थरसिलो थरकड़ो थरको थाली थेलो थलसिया थेरेन 38 ओ माय गॉड नरगिस तव्हां केरु आहियो असां त चांडिया आहियूं एॾो ज़बरदस्त तव्हां थेले सां बि तव्हां एतिरो स्कोर कयो आहे जो उन स्कोर सां तव्हां मिलायो आहे जेको तव्हां पहिरियों कयो ऐं तव्हां माना चओ पिया त थेले सां तव्हांखे नाला नथा अचनि हे त तव्हां हैरान कोन मूंखे बहरहाल आउटस्टैंडिंग कमाल करे छॾियो तव्हां माशाल्लाह थेलो हिकिड़ो वाक़ई ॾुखियो थोरो अखर हुयो पर तव्हां उन में बि एॾो ज़बरदस्त स्कोर कयो आहे यानी कि अॼु तव्हां हिकिड़ो नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे आम लफ़्ज़ आम अखरनि ते त काफ़ी माण्हू करे पिया वञनि पर हिन अखर ते बि अदी नरगिस चांडियो तव्हां वाक़ई एप्रिशिएट कयां थो तव्हांजे कम खे तव्हांजी ज़हन खे तव्हांजी सोच खे ऐं माशाल्लाह ज़बरदस्त बहितरीनु महबूब अली ज़रदारी 3 मुमताज़ सखर 4 ऐं नरगिस चांडियो कराची खां 38 यानी कि एॾो ज़बरदस्त
मां पहिरियों चयो न त ईअं तकड़ि में राय क़ाइमु नथी करे सघिजे, कहिड़े वक़्तु बि कॉल अची सघे थी ऐं कहिड़े वक़्तु बि कुझु थी सघे थो। सो एॾो ॾुखियो अखर चूज़ थियो जंहिंमें अधीअ पोइ बि कमाल कयो आहे, ॾाढो ज़बरदस्त। अञा ॾिसां थो उन कॉल जो इंतज़ारु आहे बेसब्री सां, जेका नरगिस चांडियो जो बि रिकॉर्ड तोड़े। कराची खां नरगिस चांडियो असांखे कॉल हिकु दफ़ो अॻु में बि उन्हनि कई हुई ऐं उन्हनि ई हिकिड़ो नओं रिकॉर्ड क़ाइमु कयो जंहिंजो कल्ह रिकॉर्ड टुटी पियो ऐं अॼु वरी हुननि पंहिंजे अॼु जे हिसाब सां त हुननि बहितरीनु खेॾियो आहे, बहितरीनु हुननि स्कोर कयो आहे। हाणे ॾिसूं था त हिननि जो अॼोको रिकॉर्ड आहे उहो केरु थो तोड़े, यानी की ही अखर तव्हां ॾिसो पिया तव्हांजे अॻियां। हाणे जेकॾहिं ज़े ज़ंजीर आहे, शीन शी आहे, पे पग आहे, मीम काफ ऐं खे खट। घणनि माण्हुनि खे चे चंड आसान लॻंदो आहे, घणनि माण्हुनि खे नून आसान लॻंदो आहे ऐं घणनि माण्हुनि खे शीन आसान लॻंदो आहे। जीअं हिन वक़्तु नरगिस चांडियो चवे पई त मूंखे अखर चेंज करे ॾियो, यानी की इहो अखर न। हाणे एतिरो सोचियो त थेले सां हुन एतिरा नाला कया आहिनि, पर जेकॾहिं हुनजे मनपसंदीदा अखर हुनखे मिले हा त हू केतिरो स्कोर करे हा। सो ज़बरदस्त। ॾिसूं था लाइन ते असां केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। जी भाईजान, केरु पिया ॻाल्हाइनि? न्याज़ शेख सखर खां। न्याज़ शेख सखर खां। जी हा भाउ अॼु मुक़ाबिलो सख़्तु आहे? हा 38 नाला अची चुका आहिनि नरगिस जा। 38 नाला खजी विया आहिनि ऐं अव्हां जे लाइ हिन वक़्तु जेको अखर आहे उहो आहे शीन शी। शीन शी अखर आहे अव्हां जो। टाइम हींअर स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। शीन सां पहिरियों शींहं, शफ़क़त, शोरमो, शाहीन। शीन सां ॾुखियो आहे बहरहाल। शीन सां शेर 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 छह थिया टोटल। भाउ न्याज़ शेख साहब, सभ खां पहिरियों त तव्हां इते ई टाइम वेस्ट पिया कयो। तव्हां था चओ शींहं सां त शीन सां त पहिरियों त शींहं आहे, यानी की तव्हां टाइम खे न तव्हांखे ईअं न आहे चवणो त शीन सां पहिरियों त शींहं आहे। शींहं शेर ईअं नाला खणणा आहिनि। जेतिरो फास्ट कंदा तव्हां ॾिठो बि सही त नरगिस चांडियो कीअं टाइम खे वठी करे हुन जॾहिं स्टार्ट वरितो ॾाढो ज़बरदस्त वरितो। सो माशाल्लाह तव्हां बि फस्ट कॉलर पिया लॻो, पहिरियों दफ़ो शायदि कॉल कई तव्हां फस्ट टाइम, इन जे करे तव्हां थोरा कंफ्यूज़ हुयो। पर जेकॾहिं ॿीहर जॾहिं तव्हां कॉल कयो त बाक़ाइदे 20 सेकेंड्स जेके आहिनि उन्हनि में तव्हांखे कुझु बि न आहे सोचणो, सिर्फ़ु नाला खणणा आहिनि। सो अञा बि ॾिसूं था त असांखे जेकॾहिं कॉल अचे थी ऐं त वेल एंड गुड आहे, आख़िरी कॉल असां शामिलु करे सघूं था। पर वरी बि उहा ॻाल्हि कंदुसि त किन माण्हुनि खे शीन ॾुखियो लॻंदो आहे त चे सवली लॻंदी आहे, पे ॾुखियो लॻंदो आहे त मीम आसान लॻंदो आहे। सो अॼु ॾिसूं था त कहिड़ो कॉलर आहे, पर उन कॉलर जो इंतज़ारु आहे जेको चवे त मुंहिंजे लाइ कहिड़ो बि अखर ॾुखियो कोन्हे को, यानी की तव्हां कहिड़ो बि अखर मूंखे ॾियो, मां उन अखर सां नाला ठाहे सघां थो, नाला पैदा करे सघां थो। सो बहरहाल ॾाढो ज़बरदस्त भाउ। हिन वक़्तु अञा मां हिकिड़ी कॉल जो वेट करे सघां थो। अञा बि कॉल जेकॾहिं ईंदी त पोइ असां उन कॉल खे अटेंड करे सघूं था, छो त कॉल्स असां वटि खोड़ सारियूं ईंदियूं आहिनि। असां उन्हनि खां मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में सो वठाईंदा आहियूं, पर काफ़ी माण्हू हिन में रहिजी वेंदा आहिनि। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। जी हा अस्सलाम वालेकुम भाउ, केरु पिया ॻाल्हाइनि? रिज़वान पियो ॻाल्हायां। इरफान? रिज़वान। रिज़वान, रिज़वान किथां खां पिया ॻाल्हायो? भाई शिकारपुर खां। रिज़वान शिकारपुर खां पियो ॻाल्हाए भाउ, शिकारपुर खां, माशाल्लाह। अदा रिज़वान, तव्हांजे लाइ ही अखर मूं चूज़ कयो आहे दाल दर। अच्छा, ख़बर आहे हिन सेगमेंट जी तव्हांखे? तव्हां टीवी ते ध्यानु न ॾियो, असां सां थोरो ॻाल्हायो, उन खां पोइ तव्हां रिपीट में ॾिसी सघो था प्रोग्राम, ठीकु आहे? दाल दर तव्हां ॾिसो अखर आहे ऐं हिन वक़्तु तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो। म्यूट कयो टीवी खे त तव्हांखे सम्झ में सही ॻाल्हि ईंदी। जी टीवी म्यूट आहे। हेलो, म्यूट न आहे न?
तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो हिन वक़्तु अखर आहे तव्हांजे लाइ दाल दर सां तव्हांखे जेतिरा नाला खणणा आहिनि तव्हां नाला खणो 20 सेकंड्स तव्हां वटि टाइम आहे ठीकु आहे भाउ त पोइ टाइम तव्हांजो स्टार्ट थिए थो 1 2 3 स्टार्ट दर दल दरवाज़ो धरती धरती 5 तंबाकू 6 दिको 7 दरी 8 धड़कन 9 दिलशाद 10 टाइम अप थी वियो तव्हांजा 9 थिया धमाको दाल धोबी सां आहे दाल दर सां न आहे सो तव्हांजा 9 थिया टोटल ठीकु आहे भाउ ऐं तव्हां थोरी स्पीड रखो आहे त तव्हां काफ़ी नाला खणी सघो पिया पर पोइ बि तव्हां 9 नाला अॼोके ॾींहं जे हिसाब सां सही नाला खया आहिनि पर मुक़ाबिलो जेको हुयो उहो अञा तव्हां उन लेवल ते न अची सघिया जंहिं लेवल ते हिकिड़ो सख़्तु ऐं हिकिड़ो कॉम्पिटिशन जेको हेल्दी कॉम्पिटिशन थींदो आहे उहो न थी सघियो आहे त भई अॼु असां जे हिन ख़ूबसूरत सेगमेंट में जेको अॼु जो असांजो विनर आहे उहो विनर आहे नरगिस चांडियो कराची नरगिस चांडियो अवां जो गिफ्ट अवां ताईं धरती टेलीविजन नेटवर्क तव्हांजे घर ताईं तव्हां एड्रेस लिखाए छॾी आहे तव्हां ताईं पहुची वेंदी ऐं तमामु सुठो तव्हां केॾा ईअं ई असांजे सेगमेंट्स में हिसो वठंदा रहो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे मोटी थो अचां काॾे बि न वञो मूं सां गॾु ई रहिजो धरती जो जमालो वाह वाह जमालो डुबोया मुझको होने ने न होता मैं तो क्या होता हुआ जब गम से यूं बेहिस तो गम क्या सर के कटने का न होता अगर जुदा तन से तो जानों पर धड़ा होता हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है वो हर एक बात पे कहना कि यूं होता तो क्या होता न था कुछ तो खुदा था कुछ ना होता तो खुदा होता वेलकम बैक धरती जो जमालो वाह वाह जमालो मां सभिनी खे भलीकार चवंदुसि ऐं हिन वक़्तु शेरो शाइरी सेगमेंट में असां शामिल थी चुका आहियूं जंहिंमें तव्हां दुनिया जे कहिड़े बि ख़ूबसूरत शाइर जी शाइरी पढ़ी सघो था ऐं उन्हनि जो फ़िक्र बयानु करे सघो था इन जे करे असां पंहिंजे हिन सेगमेंट में काफ़ी कोशिशि कंदा आहियूं त हर माण्हू जी कॉल असां हिन में अटेंड करे सघूं ऐं मुख़्तलिफ़ असांखे पूरे पाकिस्तान ऐं आउट ऑफ कंट्री बि असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि ऐं उहे पंहिंजा शेरो शाइरी जो जेको उन्हनि जो ख़ूबसूरत माहौल जुड़ियल हूंदो आहे उहो बयानु कंदा आहिनि त भई अॼु असां वटि ॾिसां थो शेरो शाइरी में केरु आहे जेको किथां खां ख़ूबसूरत अंदाज़े बयां हूंदो उन्हनि जो ख़ूबसूरत पोइट्री हूंदी ऐं ख़ूबसूरत अंदाज़ हूंदो यानी कि जंहिंजो जेतिरो ख़ूबसूरत अंदाज़ उहो ओतिरो विनर हूंदो यानी कि ॾिसूं था त अॼु असां वटि किथां खां कॉल्स अचनि थियूं ऐं कहिड़ा कहिड़ा दोस्त पाण शाइर आहिनि जेके कॉल कनि था ऐं कहिड़ा शाइर न बि आहिनि पर उन्हनि जो पढ़ण जो जेको अंदाज़ आहे उहो ख़ूबसूरत हूंदो आहे तॾहिं असां उनखे शामिलु कंदा आहियूं पंहिंजे हिन सेगमेंट में तव्हां कॉल करे सघो था ऐं दिलि खोले तव्हां पंहिंजा शेर ॿुधाए सघो था दिलि खोले तव्हां असांखे पंहिंजा ख़्याल ॿुधाए सघो था लाइन ते ॾिसूं था पहिरीं कॉल शेरो शाइरी सेगमेंट जी कहिड़ी आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी सर अनिला पे ॻाल्हायां फ्रॉम हिंगोरजा अनिला हिंगोरजा खां अनिला
अॼु शेरो शाइरी सेगमेंट आहे ऐं अनिला पाण शाइरी कंदी आहे? नो सर। पाण न कंदी आहे शाइरी, यानी कि अनिला शेरो शाइरी पढ़ण सां दिलचस्पी रखंदी आहे। जी सर। जी, त पोइ अनिला जो फेवरेट पोइट केरु आहे, शाइर कहिड़ो आहे तव्हांजो पसंदीदा? उस्ताद बुखारी। उस्ताद बुखारी अनिला जो फेवरेट पोइट आहे। ऐं ॾिसूं था त अॼु उस्ताद बुखारी जो ई शेर ॿुधाईंदव? जी सर, कोशिश कंदमि। ठीकु आहे, त पोइ अनिला हिन वक़्तु असांखे शेर ॿुधाईंदी। पहिरीं कॉलर आहे हिन सेगमेंट जी, ॾिसूं था त अनिला असांखे कहिड़ो शेर थी ॿुधाए। जी। प्रिय बिना परदेस में मुंहिंजा ॾुखिया गुज़रंदी, प्रिय बिना परदेस में मुंहिंजा ॾुखिया गुज़रंदी, अखी जीअं बंदि पिंजरे में आऊं बि आहियां थी, वाक़िफ़ न आहियां वाट जो ऐं वतन कीअं वञा, वाक़िफ़ न आहियां वाट जो ऐं वतन कीअं वञा, ही नाज़ुक अहिड़ो नी तूं बि विसारे वेही रहे। तमामु सुठो, बहितरीनु कोशिश। ऐं तव्हांखे शेर यादि बि हुयो ऐं तव्हां शेर पढ़ियो बि सुठो आहे। पर ॾिसूं था अनिला, जेकॾहिं असांखे अञा कंहिं ॿिए शहर खां कॉल अची करे अञा बि तव्हां खां वधीक जेकॾहिं कोई सुठो शेर पढ़ण जो अंदाज़ बयां वारो कॉलर मिली थो वञे त पोइ अनिला आई एम सॉरी, बाक़ी जे न त पोइ तव्हां त आयो ई आयो। अञा ॾिसूं था त हिकु जो लाइन्स आहिनि, छालाए तकी तो कंधीअ ॾे ॿी ॿेड़ी मूर न अचणी आ, जे तूं बि अची ओ वणजारा तोखे बि उकारे वेंदासीं। दरियाह में जेका दहशत आ हिकु ॾींहुं क़यामत थी वेंदी, तूं मां त रुगो हिन धरतीअ ते को सिज उभारे वेंदासीं। आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं। छो पेर पसारे वेठो आ, उथ डूंगर ॾारे वेंदासीं, उथ डूंगर ॾारे वेंदासीं। शेख अयाज़ जो ही ख़ूबसूरत बहितरीन शेर जेको अव्हां जी ख़िदमत में पेश कयो आहे। अञा जेकॾहिं असांखे मुख़्तलिफ़ शहरनि खां कॉल ईंदियूं ऐं अचनि पियूं ऐं लाइन ते ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा छा हाल आहे? ठीकु आहियो? जी अदा, बिल्कुलु, तव्हां ॿुधायो? ठीकु आहियो? कामरान अली पियो ॻाल्हायां लाड़काणे खां। कामरान लाड़काने खां। भाउ कीअं आहियो कामरान? अल्हम्दुलिल्लाह। पोइ दफ़े ॾींहुं मां विनिंग कई पर अञा ताईं मूंखे को तोहफ़ो वग़ैरह न मिलियो। छो न मिलियो आहे? असां तोहफ़ा मोकिले छॾिया आहिनि। कहिड़े महीने में तव्हां तोहफ़ो? अक्टूबर जी एंड में मां विनिंग कई हुई इन जी शेरो शाइरी में। कहिड़े महीने जी? अक्टूबर जी एंड में। उहे बिल्कुलु हा रहियल हूंदा, अगस्त जा शायदि उहे असां हाणे मोकिलींदासीं। बाक़ी न त इन्हनि खां अॻु में जेके मंथ्स हुया उहे असां क्लियर करे छॾिया आहिनि। ठीकु आहे, उहे हिन दफ़े अव्हां ताईं बि पहुची वेंदो। त हिन वक़्तु कामरान भाउ लाड़काणे खां तव्हां कॉल कई आहे ऐं शेरो शाइरी सेगमेंट आहे। अॻे दफ़े बि तव्हां शेरो शाइरी में हिसो वरितो, खटियो हारायो? खटियो? न खटे वियासीं। खटे विया हो। ठीकु आहे, अॼु छा इरादो आहे खटण जो? इंशाल्लाह कोशिशि त इहो ई हूंदी। ठीकु आहे, वाह। त पोइ कहिड़ो शेर था ॿुधायो? मां इंशाल्लाह ही शेर पढ़ंदो आहियां, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त अॼु बि इंशाल्लाह उहो शेर मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। जी। तुझे पैदा किया किस वास्ते अल्लाह ने ऐ दिल, समझ कर भूल जाता है ये तेरी कैसी मस्ती है। तुझे पैदा किया किस वास्ते अल्लाह ने ऐ दिल, समझ कर भूल जाता है ये तेरी कैसी मस्ती है। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, सुकून कल्ब मिलता है अल्लाह को याद करने से। वाह 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 वाह, माशाअल्लाह कामरान भाउ, ॾाढो सुठो, बहितरीन शेर, ख़ूबसूरत, ॾाढो सुठो अदा। थैंक यू सो मच। कामरान लाड़काणे खां कॉल कई, जंहिं ॾाढो बहितरीनु शेर ॿुधायो, अंदाज़ बयां ईअं ई ॾाढो सुठो हुजणु घुरिजे। ऐं अनिला हिंगोरजा खां उन्हनि बि सुठो असांखे शेर ॿुधायो आहे। अञा जेकॾहिं असांखे कोई सम्झे थो त उहो शेर पढ़ण में काफ़ी एक्सपर्ट आहे ऐं काफ़ी कमांड आहे उन्हनि खे शेरो शाइरी में, त उहो असांखे कॉल करे सघे थो ऐं सुठे तरीक़े सां उहो शेर ॿुधाए
सगे थो पांजो, जिस खेत से दका को मैसर न हो रोटी, उस खेत के गोशाए गुंदम को जला डालो। हिकिड़ो बेत असां पढ़ंदा आहियूं नंढे हूंदे खां। हर माण्हू उन बेत खे नंढो हुजे वॾो हुजे पोड़ो हुजे पको हुजे, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुई बहार जी। हिकु सादो सिंपल ऐं तमामु वॾो माना ख़ैज़ ही बेत आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो असां पढ़ंदा रहंदा आहियूं। ऐं ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मंठार इंडोड़ा पन्नो आकिल सऊदी अरब। साईं साईं आयो ठीक आयो फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो जी कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल। नालो थोरो वरी ॿुधाइजो मूंखे। जी नालो वरी ॿुधाइजो। मंठार इंडड़। ओके मंठार भाउ, शेर कहिड़ो था ॿुधायो? शेर अथव थोरो मज़ाहिया। अल्लाह ठीकु आहे ॿुधायो। मज़ाहिया शेर में बि जी मज़ाहिया शेर में बि अंदाज़ हूंदो आहे। वनी चो अबे खेत परणाए मूंखे, आया जवान थी वियो न तरसाए मूंखे, वनी चो अबे खेत परणाए मूंखे, कमकार सॼो घर जो थो संभालियां, हा ये समझ आके सजी मां थो पालियां, अफ़सोस पोइ बि अकेलो थो जालियां, कयो दुआ दर ते लगन के धमाला, वॾी आस तम दिल में आहे मूंखे, वनी चो अबे खेत परणाए मूंखे, आया जवान थी वियो न तरसाए मूंखे। अच्छा वनी चो अबे खेत परणाए मूंखे। उहो वरी ॿियो छो चएसि? तव्हां पाण नथा ॻाल्हायो पीउ सां? साईं शेर आहे न अल्हम्दुलिल्लाह साईं त गंजा। अरे मंठार साईं मिड़ई मज़ाक थो कयां। तव्हांजो न्यापो था मोकिलियो न, वञी चयोसि अबे खे परचाए मूंखे। थोरो साईं अॻिते आहे अञा? जी जी हा हा ॿुधायो। जलियूं खोड़ आहिनि ज़माने जूं चोटां, अंधेरो थो नज़र अचे जॾहिं घर थो मोटां, पियो थो सूड़ सवड़ में सॼी राति ॾोटां, नवं टिण जूं निंड में विहारियां थो ॻोठां। ओके भाउ ओके ओके आहे ॾोह जो मुंहिंजो तो सम्झायो मूंखे। ओके भाउ ओके 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 ओके। कुझु ठीकु हुयो अंदाज़ बि, पर हिकु जाइ ते तव्हांजो फंबल बि थियो। पर जेकॾहिं ॾिसिजे, अच्छा कोशिशि कंदा कयो त शाइरी मतिलबु पूरी दुनिया ॾिसे थी, अहिड़ी सुठी शाइरी हुजे जंहिंसां तक़रीबन मतिलबु असां ही फैमिलीज़ जो बि शो आहे, फैमिलीज़ बि ॾिसंदी आहे त ख़ूबसूरत शाइरी हूंदी त हर कंहिंजे लाइ बेस्ट हूंदी। सो माशाल्लाह ठीकु आहे भाउ मंठार, आईंदा सुठो शेर अञा बि पोइट्री जेका हुजे अञा बि ख़ूबसूरत हुजणु घुरिजे। सो हिन वक़्तु 3 कॉल्स असांखे अची चुकियूं आहिनि। अनिला असांखे हिंगोरजा खां, कामरान लाड़काने खां ऐं मंठार असांखे कॉल कई आहे। सो ॾिसूं था अञा पोइ जेकॾहिं असांखे बहितरीनु कोई शाइर मिली वञे। पहिरियां स्टार्ट में असां वटि काफ़ी शाइर पाण कॉल्स कंदा हुया ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाईंदा हुया। सो हिन वक़्तु शायदि उहे शाइर जेके आहिनि घटि हिसो वठनि था, अलाए छाजे करे। ॾिसूं था लाइन ते केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। जी ब्रदर। साईं तव्हांजो भाउ, तव्हांजो ख़ादिम शहर किपरो ज़िलो सांगड़ खां आजिज़ खोखर पियो अर्ज़ु करियां। वाजिद आजिज़ आजिज़ खोखर। भाउ कीअं आहियो आजिज़? अल्लाह पाक जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? हा हा असां साईं ॾिसो था त बेशुमार दुआऊं तव्हांजे लाइ, तव्हांजी पूरी टीम लाइ। माशाल्लाह थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। अव्हांजो माशाल्लाह इहो जेको प्यारु आहे ऐं अव्हांजूं जेकी इहे दुआऊं आहिनि, बग़ैर चए जेको दुआ करे न असल में दुआ उहा लॻंदी आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि बाबा बा दुआ कजांइ, हिकिड़ा माण्हू चवंदा बि न आहिनि, ॿियो वरी उन्हनि खे पंहिंजे लेखे दुआ कंदो आहे त उहा दुआ वॾी अहमियत वारी हूंदी आहे। सो तव्हां असांखे बग़ैर चए दुआ कंदा आहियो। इहा आजिज़ साहिबु जहिड़ो तव्हांजो नालो आहे न आजिज़, तहिड़ा वरी तव्हां पाण आजिज़ी वारा आहियो माशाल्लाह। हिन वक़्तु शेरो शाइरी सेगमेंट अव्हांजी कॉल शामिलु थी चुकी आहे ऐं काफ़ी असांखे कॉलर्स कॉल करे उन्हनि पंहिंजा पंहिंजा शेर ॿुधाया आहिनि। आजिज़ भाउ असांखे कहिड़ो शेर ॿुधाईंदो ऐं इहो बि असांखे ॿुधाईंदो त उनजो फेवरेट पोइट केरु आहे? साईं फेवरेट पोइट सभ खां पहिरीं त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। माशाल्लाह। उन
खां पोइ जेके बि पंहिंजी क़ौम लाइ ॿोली लाइ शाइर लिखनि था, लिखी विया आहिनि, लिखी रहिया आहिनि, उहे सभु मुंहिंजा फेवरेट आहिनि। वाह वाह। बसि कुझु थोरी घणी शाइरी करण जी आउं बि कोशिशि कंदो आहियां, पंहिंजो फिटूं अर्ज़ु कंदुसि। गज़ल आहे जी भाउ, पंहिंजी आहे? जी जी। मां सवेर यादि पियो कयां त मुंहिंजो शाइर अलाए छो काॾे हलिया विया, पर अॼु असांखे भाउ आजिज़ पाण शाइर पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो। इहो अञा प्लस पॉइंट आहे जेको पंहिंजी शाइरी तव्हां ॿुधायो था। बसि कची फिकी शाइरी आहे, नंढड़ा शाइर आहियूं, को वॾा शाइर कोन आहियूं। इहो वरी तव्हांजो ज़र्फ़ आहे साईं, जो तव्हां पंहिंजो पाण खे नंढा चओ था। मूंखे लॻे थो तव्हां वॾा शाइर आहियो। जी। मन अंदर में मेर न रखिजे। वाह वाह। मन अंदर में मेर न रखिजे, कुल्फत कीनो वेर न रखिजे। वाह वाह। प्यार प्रीत सां प्यार पियो पलजे। वाह वाह। प्यार प्रीत सां प्यार पियो पलजे, हाव में हेर ऐं फेर न हा हा रखिजे। हा 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 हा। वाह वाह वाह। कुल्फत कीनो वेर न रखिजे। मोहबत जंहिं महफ़िल में न आहे, अवांजी महफ़िल सॼी प्यार भरी प्यार वारी महफ़िल आहे, पर मुंहिंजो अर्ज़ु आहे त मोहबत जंहिं महफ़िल में न आहे, तंहिंमें हरगिज़ पेर न रखिजे। कुल्फत कीनो वेर न रखिजे। घर में सूफ़ अंगूर ऐं ॾाढ़ूं पोखियो। वाह वाह। सूफ़ अंगूर ऐं ॾाढ़ूं पोखियो, घर में हरगिज़ ॿेर न रखिजे। हाय 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 हाय। कुल्फत कीनो वेर न रखिजे। मोहबत मण सवा मण रखिजे। वाह। मोहबत मण सवा मण रखिजे, पा किलो या सेर न रखिजे। वाह वाह वाह। कुल्फत कीनो वेर न रखिजे। हर बदी खां बचजे आजिज़ खोखर। हर बदी खां बचजे आजिज़ खोखर, नेकी में का देर न रखिजे। कुल्फत कीनो वेर न रखिजे। मन अंदर में मेर न रखिजे, कुल्फत कीनो वेर न रखिजे। आजिज़ भाउ। जी जी, अञा आहे न लाइन? बसि बेशुमार दुआऊं तव्हांजे लाइ, तव्हांजी पूरी टीम लाइ। ऐं अर्ज़ु कंदुसि त मूंखे बि पंहिंजे दुआनि में यादि कजो। अलाह तव्हांखे सलामत रखे। तव्हांजी महफ़िल, तव्हांजो मुस्कुराइण, तव्हांजे मोहबत जेका ॾियो था ॾिसण वारनि खे, ॿुधण वारनि खे, हुनजो मिसाल कोन्हे। लख लाइक़ भाउ, लख लाइक़। ॾाढो सुठो तव्हां शेर ॿुधायो आहे। ऐं सभ खां जेका ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त तव्हां पाण हिकिड़ी शइ ठाही आहे, यानी की तव्हां क्रिएटिव माण्हू आहियो। क्रिएटिव माण्हू, ऐं उनजो जेको अंदाज़े बयां बि एॾो ख़ूबसूरत हुयो, ऐं वे ऑफ टॉक ऐं वॉइस क्वालिटी। कुदरत तव्हां में हर क़िस्म जो फ़न जेको आहे न भाउ उहो रखियो आहे। इंसान जी सभ खां वधीक जेका पर्सनैलिटी उहा उनजी वॉइस में हूंदी आहे, ॻाल्हाइण में हूंदी आहे। ॻाल्हाए छा थो, छो त मौला अली हिकिड़ो कौल आहे, ॾाढो ख़ूबसूरत कौल आहे त इंसान ॿोली त हिकिड़े साल में सिखी वेंदो आहे, पर कहिड़ो लफ़्ज़ किथे इस्तेमालु करिणो आहे इहो सिखण जे लाइ पूरी उमिरि लॻी वेंदी आहे। सो माशाअल्लाह तव्हां काफ़ी पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, ऐं ॾाढो सुठो लॻो त अव्हां जहिड़ा कॉलर जॾहिं असांखे कॉल कंदा आहिनि त मूंखे ख़ुशी थींदी आहे त असांजा जेके पूरी सिंध में जिते जिते असांजा सिंधी माण्हू पूरी दुनिया में आहिनि उहे असां सां प्यारु कंदा आहिनि, ऐं उहे वाक़ई हिकिड़ा शौक़ु वारा माण्हू आहिनि। सो ॾाढो सुठो लॻो आजिज़ भाउ तव्हांजो इहो शेर, तव्हांजी थिंक, तव्हांजो वे ऑफ टॉक, ऐं तव्हांजो अंदाज़े बयां। त हिन वक़्तु असां ईंदासीं पंहिंजे उन विनर खे अनाउंस करण वारो आहियां जेको ॾाढो अञा जेकॾहिं कॉल हिकिड़ी वठिजे, अञा हिकिड़ी कॉल वठिजे। विनर नथो अनाउंस कयां, अञा हिकिड़ी कॉल वठां थो, अञा थोरो मज़ो अचे। ॾिसो था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी ब्रदर। ज़ुबैर कलवड़ तो ॻाल्हायां, पनो आकिल खां सर। ज़ुबैर कलवड़। ज़ुबैर कलवड़, पनो आकिल खां। भाउ कीअं आहियो? बस अल्लाह रम। तव्हां ॿुधायो? बाबा हिन वक़्तु आजिज़ भाउ जेको शेर पढ़ियो उहो तव्हां ॿुधो? सर ॿुधो सर। ॾाढो ख़ूबसूरत शेर ॿुधायो आहे हुन। जी जी। पंहिंजी हुननि जी पोइट्री हुई ऐं हुननि जो अंदाज़ बयां बि ख़ूबसूरत हुयो। त हिन वक़्तु ज़ुबैर कलवड़ पनो आकिल खां असांखे कॉल कई आहे। पहिरियों मुंहिंजो सुवालु इहो आहे, छा तव्हां बि पंहिंजी शाइरी कंदा आहियो? सर मां पंहिंजी शाइरी त कोन कंदो आहियां, पर मुंहिंजो अदब सां लॻाव आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हां ई खपो पिया भाउ। अदब सां जो लॻाव हुजे उहो ई असांखे हिन सेगमेंट में ख़ासि करे खपंदो आहे। सो हिन वक़्तु ज़ुबैर कलवड़ भाउ असांखे कहिड़ी शाइरी ॿुधाईंदो, कंहिंजी? मां तव्हांखे शाह लतीफ़ जा कुझु शेर ॿुधाईंदुसि। ठीकु आहे भाउ।
जेबो तुंहिंजो नाव जेबो तुंहिंजो नाव बाज बि उॾाई मंगा रिय थंबीअ रिय सुणीअ तूं छपर तूं छा उॼाड़ो तूं काव मालूम तोखे सभु दी। माशाल्लाह वाह। हा ॿियो को शेर आहे जी वाह। जेसी जियारी तेसी हाथी रखजो हिफ़्ज़ में मोहताजी मखलूक जी चल कादिर न कारीज पुरकश पियारी भरे जाम जन्नत जो। माशाल्लाह वाह बेहतरीन। ॿियो शेर आहे जोगियड़ा जहान में नूरी ऐं नारी बड़ी जन बारी आव न जीअंद सुनरी। ज़ुबैर कलोल भाउ थैंक यू सो मच। टे तव्हां बेत ॿुधाया ॾाढी सुठी लॻी हीअ कैफ़ियत अवां जी माशाल्लाह। गैप सां तव्हां पंहिंजा टे असांखे शेर ॿुधाया। सो हिन वक़्तु जेको मां विनर अनाउंस करण वारो आहियां इन खां अॻु में हिकिड़ी तव्हांखे क्लियर ॻाल्हि कंदो हलां त सभ खां पहिरियां हिन सेगमेंट में शेरो शाइरी जेकॾहिं कोई माण्हू पंहिंजो शेर ॿुधाईंदो आहे पंहिंजो यानी कि लिखियल ई हुनजो हुजे ऐं हुनजो अंदाज़ बि ख़ूबसूरत हुजे त इहा हिकिड़ी प्लस पॉइंट हूंदी आहे। घणा असांजे हिन सेगमेंट में अहिड़ा माण्हू बि आया जिन जा शेर त पंहिंजा लिखियल हुया पर उहे पढ़ण खां उन्हनि जो जेको अंदाज़ बयां उहो कुझु ख़ासि न ऐं उहे माण्हू बि हाराए विया। ऐं घणा माण्हू शाइर न हूंदा आहिनि ऐं उहे पढ़ंदा ॾाढो सुठो आहिनि सो उहे विन करे वेंदा आहिनि। पर अॼु माशाल्लाह जंहिं विनर जो मां नालो खणी रहियो आहियां उन अव्हां जे साम्हूं सभिनि जा तव्हां शेर ॿुधा हूंदा महसूसु कया हूंदा पर अॼु जे हिन सेगमेंट जो जेको विनर आहे उहो आहे आजिज़। आजिज़ भाउ ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां शेर पढ़ियो ऐं उन्हनि जी शाइरी बि ॾाढी सुठी हुई ख़्यालु ॾाढो सुठो हुयो। सो हिते ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ मोटी थो अचां मूंसां गॾी रहिजो धरती जो जमालो वाह वाह जमालो। वेलकम बैक भली करे आया। वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ते अचे पियो ऐं असांजो जेको हीअ अॼु लास्ट सेगमेंट आहे जंहिंमें मां काफ़ी कुझु सवाल जवाब कंदो आहियां जनरल नॉलेज जा ऐं अव्हांखे माशाल्लाह एॾा ॾुखिया बि कोन सवाल पुछंदो आहियां आसान सवाल हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु तव्हां असांखे ॿुधाईंदा आहियो। ऐं हिन सां गॾोगॾु हीअ जेके बैलून्स तव्हां ॾिसो था 4 ऑरेंज ब्लू ऐं पिंक ऐं सी ग्रीन ही 4 कलर तव्हांजे साम्हूं बैलून्स जा आहिनि। उहे असांजूं ख़ासि करे अदियूं हिन में हिसो वठंदियूं आहिनि घणो सो उहे अदियूं बि बाक़ाइदे तयारु थियनि ऐं हिन वक़्तु माना कॉल करे सघनि थियूं ऐं पंहिंजो जेको फूकणो आहे कलर कहिड़े कलर जो बैलून आहे उहो चूज़ करे वठनि। पोइ आख़िरी जेका कॉल बचंदी आहे उन में मौक़ो न मिलंदो आहे चूज़ करण जो उहो उनजे नसीब में जेको आख़िरी बैलून बचंदो आहे उनजे हिसे में ईंदो आहे। सो हिन वक़्तु ई कॉल करे तव्हां चूज़ करे सघो था कहिड़े कलर जो बैलून आहे जंहिंमें विनर जी पर्ची लिखियलु आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं अदर भाई? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप सुनाए कैसी हो? मैं अल्लाह का शुक्र है ठीक हूँ माशाल्लाह। और आज मैं काफी देर से ट्राई कर रही थी और मेरी आज ख्वाहिश थी कि मेरे ना पोइट्री में आज मेरी किसी तरह कॉल मिल जाए और मैं आज आपको पोइट्री सुनाऊं, लेकिन बहरहाल बैड लक कि उस वक्त नहीं मिली। इंशाल्लाह किसी ना किसी दिन आपको जरूर सुनाऊंगी। तो पोइट्री आपको सुनानी थी, ठीक है चले आप अभी सुनाए मुझे पोइट्री। कंपटीशन में तो नहीं है लेकिन ऐसे सुना दे आप। हाँ। अच्छा चले 1 मिनट में सुनाती हूँ। छो त हीअ असांजी जेको कॉलर आहे हिन चयो त मुंहिंजी ख्वाहिश हुई मां काफ़ी टाइम खां पोइट्री में हिसो शामिलु करणु चाहियां पई पर मुंहिंजी कॉल उन वक़्तु न लॻी पर जेके हिन वक़्तु लॻी अथनि कॉल त उन्हनि खे असां मायूस नथा कयूं। जी जी
तुम्हारी याद के आंसू लफ्ज बनकर बिखरते चले गए। हम जो लिखने बैठे तो फिर लिखते चले गए। जाने किस ख्याल में तुमने दूर रहने को कहा था। हम अपनी जात में ऐसे सिमटे के सिमटते चले गए। शब तन्हाई और तुम्हारी यादों ने वो कयामत बर्पा की। आंसू जो बहे तो बहते चले गए। वो दोस्त जिसको अपना सब कुछ माना था, जिंदगी भर उसे दुआएं देते चले गए। शरीके गम किसी को बनाकर क्या पाया है, हर सितम ये सोचकर खुद ही सहते चले गए। बेहतरीन। अगर आपकी कॉल लग जाती तो ज़बरदस्त कंपटीशन होता और आप भी मतलब अच्छा मुकाबला करती, मगर आपकी इंशाल्लाह। कॉल नहीं लगी तो दोबारा जरूर कोशिश try करूंगी। कीजिएगा दोबारा नेक्स्ट टाइम जब ये सेगमेंट हो शायरी का तो आप जरूर उसमें हिस्सा लीजिएगा। इंशाल्लाह इंशाल्लाह है ना? जरूर। अभी आपकी कॉल लगी, ये 4 बैलून्स है, जी इनमें से कलर बता दें। कौन सा कलर चूज करेंगे? आप कलर बताएंगे? अगर कलर आपके टीवी पे नजर आ रहा है अभी? नहीं, असल में 30 चैनल पता नहीं क्या हुआ है कि कुछ खराब होने ठीक की है, वजह अगर से ना आपके आज आ नहीं आपके रहा है। पास नहीं चल रहा तो मैं आपको बताता हूँ। 4 कलर है, सी ग्रीन है, पिंक है, जी ब्लू है, ऑरेंज है। ब्लू। ब्लू ठीक है। जी ब्लू कलर असांजी हिन अधी चूज़ कयो आहे ऐं नालो न पुछी सघियोमांसि। असांजी अधी कॉल त कई पर नालो न पुछी सघियोमांसि। ठीकु आहे, फेरोज़ा नालो मुंहिंजे दोस्त मूंखे ॿुधाए छॾियो कन में। फेरोज़ा जंहिं ब्लू कलर चूज़ कयो ऐं सखर खां इहा कॉल हुई असांखे ऐं हिन वक़्तु ब्लू ऑरेंज हिते त मूंखे पिंक थो लॻे पर स्क्रीन ते शायदि ही कलर रेड नज़र थो अचे। सो रेड कलर हिनखे चई सघिजे थो ऐं सी ग्रीन। 4 कलर आहिनि जंहिंमें ब्लू कलर बुक थी चुको आहे, बाक़ी 3 कलर आहिनि ऐं इन सां गॾोगॾु कुझु सवाल बि पुछी सघां थो आख़िर में। सो असांखे जेतिरो जल्दी दोस्त कॉल कंदा ऐं पंहिंजे फेवरेट कलर जेको बि आहे दिमाग़ सां न भली दिलि सां, दिलि जी ॿुधो, छो त दिलि ऐं दिमाग़ जो हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। दिलि तव्हांखे जेका शइ सुठी लॻंदी आहे उहा कंदा आहियो, यानी की कॾहिं कॾहिं बुरी शइ बि सुठी लॻंदी आहे, ठीकु आहे, पर दिमाग़ जेको आहे न उहो बुरो ऐं सही जी सुञाण रखंदो आहे। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर बादशाह हालात खुश लगा पिया? जी भाउ बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां ॿुधायो, पंहिंजो नालो ॿुधायो। खलील अहमद बान सैदाबाद। खलील भाउ भाण सईदाबाद खां, कीअं आहियो भाउ? जी तव्हां ठीकु हो सर? बिल्कुलु ठीकु आहियूं। ही 4 बैलून आहिनि फूकणा, जंहिंमें हिकिड़ो ब्लू कलर चूज़ थी चुको आहे, बाक़ी 3 बचा आहिनि, सी ग्रीन, रेड ऐं येलो ऑरेंज। सी ग्रीन जे भरिसां कहिड़ो आहे सर? सी ग्रीन ऐं उनजे भरिसां आहे रेड। रेड सर, रेड। रेड, वाह वाह खलील भाउ, भला छो ये रेड खतरे जी निशानी खयांव? रेड कलर असांजे दोस्त खलील भाण सईदाबाद खां कॉल कई आहे, उन्हनि चूज़ कयो आहे ऐं फेरोज़ा सखर खां ब्लू कलर उन्हनि चूज़ कयो आहे। बाक़ी बचा आहिनि 2 कलर, हिकु बचो आहे ऑरेंज ऐं ॿियो बचो आहे सी ग्रीन। ॾिसूं था त केरु आहे विनर, कहिड़े कलर वारे बैलून में विनर जी पर्ची आहे ऐं कहिड़नि बैलून्स में ख़ाली पर्चियूं आहिनि। सो इहा ख़बर पइजी वेंदी। बाक़ी हिकिड़ी कॉल, उन खां पोइ जेका आख़िरी कॉल ईंदी उनजे नसीब में उहो ई बैलून बचंदो जेको आख़िरी बचो हूंदो। सो अञा चॉइस तव्हांजे हथ में आहे, तव्हां कॉल करे ॿुधाए सघो था त सी ग्रीन में आहे विनर या ऑरेंज में विनर आहे। बाक़ी 2 त चूज़ थी चुका आहिनि, रेड ऐं ब्लू। सो हिन वक़्तु कॉल करे तव्हां ॿुधाए सघो था त कहिड़े कलर बैलून में विनर जी पर्ची आहे। अवां वटि तोहफ़ो पहुचाईंदा आहियूं असां धरती टेलीविजन नेटवर्क की तरफ़ां। अवां तोहफ़ा हासिल कंदा आहियो घर वेठे ऐं इन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी राय बि ॾींदा आहियो त तव्हांखे ही प्रोग्राम कीअं लॻंदो आहे ऐं तव्हां कमेंट्स कंदा आहियो, तव्हां शेयर कंदा आहियो असांजी इन्हनि धरती टेलीविजन जे पेज खे ऐं लाइक कंदा आहियो ऐं उन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी जेका क़ीमती राय आहे उहा बि ज़रूरु ॾींदा आहियो। सो हिन वक़्तु अञा असांखे हिकिड़ी कॉल खपे, खपनि त 2 कॉल्स पर हिकिड़ी कॉल इन जे करे जो तव्हांखे चूज़ जो मौक़ो, चॉइस तव्हांजे हथ में आहे अञा बि। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम। गुलाम सरवर शेख दड़ी मालो लाड़कानो। गुलाम सरवर शेख दड़ी मालो असांजो रेगुलर कॉलर भा कीअं आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास। शेख साहब कहिड़ो कलर हिन वक़्तु तव्हां चूज़ करणु चाहियो था? हिकिड़ो आहे सी ग्रीन ऐं ॿियो आहे ऑरेंज। अदा सी ग्रीन। अदा सी ग्रीन गुलाम सरवर शेख जो सी ग्रीन आहे ऐं हिन वक़्तु आख़िरी कॉल ईंदी, उन आख़िरी कॉल खे असां ॾींदासीं ऑरेंज कलर जो ही बैलून ॾींदासीं असां उनखे, जेको हिन वक़्तु असांखे सिर्फ़ु कॉल कंदो, उनजे नसीब में ऑरेंज कलर अची वेंदो। सो हिन वक़्तु ॾिसूं था किथां खां कॉल ईंदी ऐं इन सां गॾो गॾु हिकिड़ो सुवाल बि अव्हांजे साम्हूं रखी थो छॾियां। उन सुवाल जे लाइ बि तव्हां कॉल करे सघो था। आसान सुवाल आहे त पाकिस्तान जो थधो तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे? इहो हिकिड़ो सुवाल आहे। इन सुवाल जे लाइ बि तव्हां कॉल करे जवाबु ॾेई सघो था। आसान सुवाल मां तव्हां खां पुछां पियो, पाकिस्तान जो थधो तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे? हिकु कॉल असां कंदासीं, जेको बैलून चूज़ कंदो उनखे मिलंदो ऑरेंज। इहो असांजो सेगमेंट। उन खां पोइ हीअ असां सुवाल रखियो आहे त पाकिस्तान जो थधो तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी भाईजान, छा हाल आहे? अदा ख़ुशि आहियो? नालो ॿुधायो पंहिंजो। अदा हुसैन भट्टी। फिदा हुसैन भट्टी। सदा हुसैन भट्टी साहब। जी जी। तव्हांजे नसीब में अचे थो ऑरेंज बैलून। जी जी सर। ठीकु आहे, वाह, थैंक यू सो मच। ऐं तव्हांखे ख़बर आहे न सवाल जी त पाकिस्तान जो थधो तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे? पाकिस्तान जो थधो तरीन इलाइक़ो? हा, कोटिया। अञा बचे साईं। थैंक यू सो मच। पहिरियों ईंदासीं हिन बैलून्स में ख़बर पवंदी हाणे त विनर कहिड़ो बैलून आहे। सो ऑरेंज खां स्टार्ट कयूं था असां। जंहिं दोस्त हिन वक़्तु असांखे कॉल कई उन जे नसीब में ही ऑरेंज आयो। सदा हुसैन भट्टी ऑरेंज कलर। चओ पंहिंजे नसीब खे सदा हुसैन भट्टी साहब, तव्हांजो नसीब बि इहो हुयो अॼु। ऐं इन सां गॾो गॾु हिन वक़्तु अचूं था ब्लू कलर जे बैलून खे हिन वक़्तु आउं फाड़े रहियो आहियां। यस, ब्लू कलर जो बैलून असांजी कहिड़ी अदी शायदि चूज़ कयो हुयो। ब्लू कलर फिरोज़ा सखर खां उन्हनि इहो कलर खयो। ख़बर पवंदी। ॾिसूं था केरु 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 केरु। मथे हफ़्ते कोशिश कजो। फिरोज़ा सखर खां ब्लू कलर चूज़ कयो। ऐं हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं रेड कलर, जेको ख़लील भाण सईदाबाद खां चूज़ कयो आहे। ख़बर पवंदी त रेड कलर में ई हाणे ख़बर पवंदी। रेड कलर ख़लील साहब चूज़ कयो। फूकणे जो रंग त सही चूंडियो। हा, फूकणे जो रंग त सही चूंडियो। हा, याने के हिन वक़्तु अचूं था कॾहिं कॾहिं असांजो हे फूकणो बि ख़ाली हूंदो आहे। कॾहिं कॾहिं ही फूकणो बि ख़ाली हूंदो आहे। हाणे ख़बर पवंदी पवंदी। गुलाम सरवर शेख लाड़काने खां हे भी खाली। हाँ? गुलाम सरवर शेख घटी आयो खैर सां। सी ग्रीन बैलून चूज़ कयो गुलाम सरवर शेख दड़ी मोलो लाड़काना खां। ऐं लाड़काने जो माण्हू बाबा अॼु खटी वियो। सो हिन वक़्तु मूं हिकिड़ो सुवाल छॾियो, उन जो जवाबु मूंखे जेको बि ॿुधाईंदो उहो विनर थींदो असांजे हिन सेगमेंट में। सवाल जवाबनि जो सिलसिलो हिन वक़्तु थोरो शुरू कयो आहे। टाइम बि असांजो पंहिंजे पुॼाणी ते अची चुको आहे, पर अञा एतिरो टाइम आहे जो मां तव्हां खां सवाल पुछी सघां थो। सवाल मूं पुछियो पाकिस्तान जो थधो तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे। ऐं सवाल ॿियो बि इहो आहे त पाकिस्तान जो गरम तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे।
सवाल आहे पाकिस्तान जो थधो तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे ऐं ॿियो सवाल आहे त पाकिस्तान जो गरम तरीन इलाइक़ो कहिड़ो आहे। लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरसलान अहमद साहब तो नवाब शाह शहर खां। अरसलान अहमद नवाब शाह शहर खां। भाउ कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे खैर आहे साईं। थधो तरीन इलाइक़ो मुंहिंजे ख्याल में सकारदू। हा सकारदू थधो तरीन इलाइक़ो आहे। ऐं गरम तरीन इलाइक़ो? गरम तरीन इलाइक़ो मुंहिंजे ख्याल में सिंध में ई आहे उहो। तव्हां कहिड़े शहर खां कॉल कई आहे? नवाब शाह खां। थी सघे तो नवाब शाह हुजे। नवाब शाह आहे साईं। गरम ॾाढी गर्मी आहे। जवाब ग़लत आहे। पहिरियों सवाल थधो थधो सकारदू या कोमरी? इसकरदू जवाब तव्हांजो पहिरियों दुरुस्त आहे। वक़्तु पुॼाणी ते अची चुको आहे ऐं असांजे हिन दोस्त जो जवाबु सही हो। इसकरदू थधो तरीन इलाइक़ो आहे ऐं जेको गरम तरीन इलाइक़ो जेको दोस्त जवाबु न ॾेई सघियो उहो आहे जेकब आबाद। जेकब आबाद गरम तरीन इलाइक़ो आहे ऐं हिते असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि पुॼाणी ते अचे पियो। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखंदा कयो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा कयो, रिश्तेदारनि जो ख़्यालु रखंदा कयो ऐं कॾहिं कॾहिं असांजे प्रोग्राम में असांजो बि ख़्यालु रखंदा कयो। वरी नेक्स्ट वीक हैदर क़ादरी अव्हां सां गॾु हाज़िर थींदो। धरती जो जमालो वाह वाह जमालो।